आयो लाल कयो झूलेलाल। ख़ुशि ख़बर ख़ुशि ख़बर ख़ुशि ख़बर। थाणा यूथ एसोसिएशन जे पारां मस्त मौला जे प्रोग्राम जी शुरूआति कई वई आहे। ओट आसरो संतनि जो वठी करे हिन प्रोग्राम में संतनि जूं जीवनियूं, संतनि जूं महिमाऊं, संतनि जूं कथाऊं, भॼन कीर्तन ऐं असांजा बाल गोपाल अची करे जेके एक ओंकार सतनाम जपाईंदा आहिनि। असांजी वेनती आहे सारी संगत खे त जिन खे बि इहो प्रोग्राम ॾिसणो हुजे, इहो प्रोग्राम असांजो मस्त मौला नाले सां फेसबुक ऐं यूट्यूब ते हलंदो आहे। इन खां वधीक जेकॾहिं असांजे हिन प्रोग्राम में कंहिंखे बि जुड़णो हुजे त हिकिड़ो नंबर कृपा करे नोट कंदा: 7977824182। नंबर तव्हांखे वरी ॿुधाए थो वञे: 7977824182। इहो प्रोग्राम रोज़ानो राति जो 9 बजे खां 10 बजे ताईं हलंदो आहे। और असांजो इहो प्रोग्राम चालू करण जो मेन उद्देश्य हिकिड़ो ई आहे, सिंधीअ में असां पाण में मिलूं, सिंधी ॻाल्हायूं, सिंधी ॿोलायूं और असां पंहिंजी सिंधियत खे क़ाइमु रखण जे लाइ असां इहो प्रोग्राम चालू कयो आहे। हिन प्रोग्राम में असांजा अनेक संगी साथी आहिनि। केवल असांजा संगी साथी थाणा जा न आहिनि, संगी साथी असांजा उल्हासनगर जा, थाणा जा, जलगांव जा, अमरावती जा, जिते बि जिते असां सिंधी आहियूं, असां सभई इन चैनल सां जुड़ियल आहियूं। सो असांजी सभिनी खे इहा निमाणी वेनती आहे त कृपा करे इहो प्रोग्राम तव्हां पाण बि ॾिसंदा परिवार समेत। ऐं ॿी हिकु निमाणी वेनती आहे, असांखे अॼु साध संत महात्माऊं चवनि था पिया त लिखणु त असां भुलिजी विया आहियूं, पर ॻाल्हाइणु असां कॾहिं बि न भुलिजंदासीं। सो असांजी वेनती आहे त परिवार में ॿारनि सां असां घर में सिंधी ज़रूरु ॻाल्हायूं। इहा ॻाल्हि मां वरी चवंदुमि त इहो कमु असां वॾड़नि जो आहे, बुज़ुर्गनि जो आहे। भले उनजा माता पिता ॿार सां इंग्लिश में ॻाल्हाइनि, पर जेके घर जा वॾड़ा आहिनि ॿार सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा त उहो ॿार बि सिंधी ॻाल्हाइणु सिखी पवंदो। असांजा साईं साधराम साहिब जन हमेशह सत्संग में इहा ॻाल्हि चवंदा आहिनि: गॾिजी हलो हिकु थी हलो। सो असांजी सभिनी भाउरनि खे इहा हथ जोड़े निमाणी वेनती आहे त असां पंहिंजनि ग्रुपनि में जेतिरा ग्रुप असां वटि आहिनि, असां उन्हनि खे इहा लिंक मोकिलियूं था पिया, पर असांजा सिंधी भाउर जेके इहा लिंक ॿुधनि था पिया, कृपा करे उन्हनि भाउरनि जा बि जेके ग्रुप हुजनि असांजे सिंधी समाज जा, कृपा करे उहे भाउर इहा कृपा कंदा, इहा लिंक सभिनी खे मोकिलींदा। जीए सिंध, जीए सिंध।